बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। PDSP जैकबाबाद ख़ालिद हुसैन मंगरियो कोरोना वायरस की तस्दीक थियण बाद करंटीना थी वियो। DSP लीगल ख़ालिद हुसैन मंगरियो पारां जिस्म में कोरोना निशानियूं ज़ाहिर थियण बाद आगा खान लेबोरेटरी में टेस्ट कराई वई त संदसि रिपोर्ट हाकारी अचण ते DSP लीगल पान खे शिकारपुर में करंटीना करे छॾियो आहे। इन सिलसिले में राब्तो करण ते PDSP ख़ालिद हुसैन मंगरियो भी तस्दीक कंदे ॿुधायो त कोरोना वायरस सबब शिकारपुर में करंटीना थी वियो आहियां। रिपोर्ट नाकारी थियण बाद जैकबाबाद पहुची कम शुरू कंदुसि। गढ़ी हसन में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मीर हसन वासी ॻोठाणनि अब्दुल क़यूम खोसो, अब्दुल बासित खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो आहे त बाअसर ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, शमसुद्दीन खोसो, ग़ुलाम रसूल खोसो ऐं ॿियनि असांजी ज़रई ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। इतला बावजूद पुलिस कार्रवाई करण लाइ तयार न आहे। जवाबदार धमकाए रहिया आहिनि। SSP खे अपील आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रिगड़ी भरिसां टंडो ग़ुलाम अली रोड ते ॿिनि रोड हादसनि में 4 ॼणा ज़ख़्मी। टंडो ग़ुलाम अली रोड ते ॿिनि धारदार वाक़िअनि में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। पहिरें वाक़े में मोटरसाइकिल सवार समन ॻोठ वासी धर्मू भील ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ॿिए रोड हादसे में सजावल वासी शाहिद हुसैन, नूर मोहम्मद मीरबाज़ ऐं अनवर भट्टी ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल ब्रिगड़ी आंदो वियो, जॾहिं त धर्मू भील खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। डेप्यूटी कमिश्नर कश्मोर पारां शहर जो ओचितो दौरो, SOPs जो जाइज़ो वरितो। डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी शहर जो दौरो कंदे कोरोना SOPs जो जाइज़ो वरितो ऐं शहरनि खे हिदायत कई त लाज़मी तौर मास्क जो इस्तेमालु कयो वञे। DC शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि जो दौरो करण बाद असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार खे हिदायत कई त हू मार्केट जो दौरो करे सिंध हुकूमत पारां जारी कयल SOPs ते अमल कराइनि ऐं वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे दुकान सील कनि। ऐं गौसपुर में सेहत खाते पारां कोरोना वैक्सीनेशन सेंटर जो इफ़्तिताह कयो वियो। सेहत खाते के डॉक्टर नूरुद्दीन दाऊद पोटो, डिस्ट्रिक्ट मैनेजर IHS डॉक्टर मुश्ताक मेमन ऐं फोकल पर्सन विवेक खेड़पाल सेंटर जो इफ़्तिताह करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गौसपुर ऐं भरपासे वारनि लाइ कोरोना वैक्सीनेशन सेंटर जो इफ़्तिताह कयो वियो त जीअं इलाइक़ेवासी पंहिंजे शहर में ही वैक्सीन कराए सघनि। ही हुयूं हिन वक़्त तांजूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।